हिक मुताले में ख़बर पई आहे त ज़हनी दॿाउ ऐं दिमाग़ी सलाहियत विच में घाटो लाॻापो आहे ऐं उनखे घटि करे असां पंहिंजे दिमाग़ खे तवानो ऐं तेज़ करे सघूं था। जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल एसोसिएशन जी ओपन नेटवर्क जी रिपोर्ट मूजिबि जीअं असांजो स्ट्रेस वधंदो आहे तीअं साॻी याददाश्त, फ़ैसिले जी कुवत ऐं दिमाग़ी अफ़ाल मुतासिर थियण शुरू थी वेंदा आहिनि। इन खां अॻु माहिरनि साइंसी तहक़ीक़ खां पोइ ख़बरदार कयो हो त स्ट्रेस सॼे जिस्म खे मुतासिर करे थो। हाणे एमोरी यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन जी तहक़ीक़ में चयो वियो आहे त ज़िंदगी मां दॿाउ बिल्कुलु ख़तम त करणु मुमकिन न आहे, पर असां कंहिं न कंहिं रीति इनखे घटाए सघूं था। हिननि सलाह ॾिनी आहे त माण्हू पंहिंजो ख़्यालु रखनि ऐं माइंडफुलनेस सां दॿाउ खे घटि करे सघिजे थो। अहिड़ी रीति न रुॻो दिमाग़ तवानो रही सघे थो, पर इन जूं सलाहियतूं बि मुतासिर नथियूं थियनि। माहिरनि मूजिबि जेकॾहिं ज़हनी दॿाउ जारी रहे त नुक़सानु थींदो आहे। हिक तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई त औरतुनि में इन जी शरह वधीक हूंदी आहे। ॿिए पासे जिन पंहिंजे दॿाउ ते ज़ाब्तो आंदो हो, उन्हनि जी दिमाग़ी सिहत बहितर हुई, निंड बि पूरी करे रहिया हुआ ऐं बीमारियुनि खां बि बचियल हुआ। इन लाइ ज़रूरी आहे त माइंडफुलनेस जी प्रैक्टिस कजे ऐं वक़्त ते सेहतमंद ग़िज़ा जो इस्तेमालु ऐं निंड पूरी करण जी कोशिशि कजे।